करमपुर रिपोर्ट जावेद उस्मान बिजारानी। करमपुर लग गुजर रात देर सां नापरकोट थाने जी हद इंडस हाईवे ते शेख वा भरिसां हथियारबंदनि हथां फुर करण जी कोशिश दौरान मज़दा ते सीधी फायरिंग में गोलियूं लॻण सबब डेरा बुगटी वासी बहादुर बुगटी ऐं अली बुगटी थॾे थे मारिजी विया हुआ। ॿिनि ज़ख़्मी ऐं ॿिनि ॼणनि खे हथियारबंदनि हथियारनि जी ज़ोर ते अगवा करे विया हुआ। होॾां वाटसन मुग़विन जी बाज़ियाबी ऐं वाक़े में मुलविस जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ बुगटी बिरादरी पारां अहमद ख़ान बुगटी, ग़ुलाम बख्श ख़ान बुगटी, गुलशेर ख़ान बुगटी ऐं ॿियनि जी अॻवाणी में नापुरकोट लुंडी शाख लॻ वाक़े वारे हंधि रोड ब्लॉक करे इंडस हाईवे ते धरणो हयो। धरणे खे काफ़ी कलाक गुज़री वञण सबब रोड जे ॿिन्ही पासनि खां मुसाफ़िर गाॾियुनि जूं डिघियूं क़तारूं लॻी वयूं। जमायत इस्लामी जे सूबाई अॻवान एहतिजाजी कैंप में शिरकत करे वाक़े जी मज़म्मत कंदे मुग़विन जी तुर्त बाज़ियाबी ऐं जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। ॿिए तरफ़ ASP सिटी शिकारपुर DSP चार्ज सैयद फाज़िल शाह बुखारी धरणे वारे हद पहुची मुज़ाहिरीन सां ॻाल्हियूं करे धरणो ख़त्म करण लाइ चयो। मुज़ाहिरीन मुग़विन जी बाज़ियाबी ताईं रोड खोलण खां जवाब ॾेई छॾियो।